मुंह उभे तड़ वट पिरी पग छोड़िया का मुही में घट न त सजण सबा जा घणो। मुंह उभे तड़ झल पिरी पग छोड़िया का मुही में अल न त सजण सबा जा घणो। सुर सामुंडी शाह जे रिसाले जो सुर नंबर 5 जंहिंजा टोटल बैत दास्तान त 3 आहिनि, बैत टोटल आहिनि 78 ऐं वायूं जेके आहिनि टोटल सुर सामुंडी जूं उहे आहिनि 8। यानी पहिरें दास्तान में 3, ॿिए दास्तान में 3 ऐं टें दास्तान में 2 वायूं। 78 बैत ऐं 8 वायूं, इहो आहे टोटल सुर सामुंडी। ऐं सुर सामुंडी का रागणी कोन्हे जीअं ॿिया सुर लतीफ़ साईं जा, मिसाल सुहिणी आहे, राणो आहे, मुख़्तलिफ़ घणे भाङे उहे रागणियुनि मां ॿिया आहिनि, या रागणियुनि मां आहिनि या रागणियुनि मां वरितल आहिनि या रागणियुनि सां हुननि जो कंहिं न कंहिं तरीक़े हिंदुस्तान जे गॾियल राग जे इल्म सां को न को वास्तो क्लासिकल एतबार खां जुड़े थो रहियो आहे। पर ही वाहिद सुर आहे जंहिंजो कंहिं बि रागणी सां को बि तालुक़ु न आहे ऐं ही सिर्फ़ु मौज़ूअ जे एतबार खां शाह जे शारहनि उनजो नालो सिलेक्ट कयो आहे। ऐं उहो मौज़ू ऐं उहा सिलेक्शन जेका आहे उहा हुन ते रखो न, वाइब्रेट ते। मौज़ू जी मुनासिबत सां इहो सुर शाह जे शारहनि ख़ुसूसन गुरबख्शानी साहब खां वठी करे हिन महिल ताईं, यानी जेके बि शाह जा रिसाला बलोच साहब ताईं लेटेस्ट, बानो ख़ान शेख ताईं, जेके बि दोस्त जिन बि शारहनि तरतीब ॾिना आहिनि, मिर्ज़ा कलीच बेग हुजे, अलामा आया काज़ी हुजे, शाहवाणी साहब हुजे, कल्याण अडवाणी हुजे, उन्हनि सभिनीनि उन साॻी तरतीब खे तक़रीबन फॉलो कयो आहे। यानी सुर सामुंडी जो मौज़ू उहो मौज़ू जंहिं मूजिबि समुंड ते ॿेड़नि ऐं सामुंडी जहाज़नि जे ज़रिए पंहिंजो गुज़र सफ़र बि कंदड़, मच्छियूं मारींदड़ बि पोरियत ऐं ॿियनि मुल्कनि सां वापार ऐं कारोबार कंदड़ माण्हू, पोइ उहे माण्हू जॾहिं पंहिंजो वतन पंहिंजा घर ॿार छॾे वेंदा हुआ ऐं पोयां उन्हनि जी ज़ालुनि जो जेको हाल हूंदो हो, जेका कैफ़ियत हूंदी हुई, स्पेशली लतीफ़ साईं जो फोकस उन शइ ते आहे। यानी ही तव्हां उहो सुर आहे जंहिंखे तव्हां निज रुमानवी सुर बि चई सघो था, जिनसी जमालियाती सुर बि चई सघो था, त इंसानी ज़रूरियात जी बुनियादी जिबलतुनि जो सुर बि चई सघो था, जिन ते असां तफ़सीली अॻिते हली ॻाल्हाईंदासीं त उनजो फ्राइड जे नुक़्ते नज़र सां केतिरो वास्तो जुड़े थो, मार्क्स जी फिलासफ़ी सां केतिरो वास्तो जुड़े थो, सार्टर जी वजूदियत सां हुनजो केतिरो वास्तो जुड़े थो, हाइडिगर जी एंटोलॉजीअ सां हुनजो केतिरो वास्तो जुड़े थो, एडलर जी जेको आहे सो फोके ते ज़ात सां हुनजो केतिरो वास्तो जुड़े थो, ऐं यंग जे आर्किटाइप सां हुनजो केतिरो वास्तो जुड़े थो, हुनजे असासी नक्श ऐं इज्तमाही लाशूर सां। दरअसल ॿोली फितरत जो वॾे में वॾो शाहकार आहे, करिश्मो आहे। ज़ाहिर लतीफ़ जो ही सुर बि कंहिं ॿोली में आहे, लिखत में आहे। ॿोली इंसान जो वॾे में वॾो करिश्मो आहे, इंसान फितरत जो वॾे में वॾो करिश्मो आहे। ऐं जॾहिं खां इंसान जिस्मानी महिनत खां ज़हनी महिनत जे तरफ़ पंहिंजो नओं कदम शुरू कयो ऐं उनजी तरफ़ हिकिड़ी विख वधाई, ज़हनी महिनत ऐं जिस्मानी महिनत जी जेका डाइवर्शन थी आहे, तॾहिं खां इंसानी समाज में नओं इनकलाब आयो आहे। पत्थर जे ज़माने खां पोइ इब्तिदाई ज़रई मुआशरा जेके दरियाहनि जे किनारनि ते आबाद थिया, उन्हनि मुआशरनि जे दौरनि जे अंदरि पहिरियों भेरो
जिस्मानी महिनत ज़हनी महिनत खां अलॻि थियण जे इब्तिदाई मरहले में दाख़िल थी ऐं ही उहो फेज़ आहे जिथे जदीद फ़िक्र जो बानी वॾो नफ़्सियातदान ऐं सोशल साइंटिस्ट एरिक फ्रॉम उनखे चवे थो त इहा इंसान जी फितरत खां अलहदगी हुई, फितरत खां अदम अमांगी हुई। उन ते बि असां अची ॻाल्हाईंदासीं। लतीफ़ जे फ़िक्र मां थोरो सामूंडी जे खोड़ सारनि बैतनि मां असां हुनजी मुमासिलत खणी ईंदासीं ऐं हुनजी तशबीह ऐं हुनजी जेका वाबिस्तगी आहे उनखे खणी ईंदासीं त इंसान जो फितरत सां जेका वाबिस्तगी आहे, अदम वाबिस्तगी आहे, उहा कीअं ऐं कहिड़े नमूने आहे। हाणे इहो जेको ज़हनी महिनत वारो जेको पहलू आहे, जिस्मानी ऐं ज़हनी महिनत जी अलहदगी ऐं तक़सीम, इहा फितरत जो हिकिड़ो रेनास आहे, हिकिड़ो फितरत जो निशात सानी आहे, फितरत जो हिकिड़ो वॾो इनकलाब आहे। ऐं उन ज़हनी महिनत जो वॾो इनकलाब इहो आहे त इंसान ॿोलीअ खे तख़लीक़ कयो। ॿोली जेका जज़्बनि जो इज़हार आहे, ॿोली जेका सिग्निफिकेशन जो मुहंदार आहे ऐं जंहिंजे लाइ सासीर जहिड़े तमामु वॾे जदीद लिसानियाती मुफ़क्किर इहो चयो हो त ॿोली उन काग़ज़ वांगुरु आहे जंहिंजे हिकिड़े पासे ख़्यालु आहे ऐं ॿिए पासे फ़िक्र आहे, थाट आहे। यानी तव्हां ख़्याल खे, फ़िक्र खे ॿोलीअ खां अलॻि नथा करे सघो। जेकॾहिं हिकिड़ी शइ खे रद्द कंदव त ॿी पंहिंजो पाण रद्द थी वेंदी। ॿोली वॾी ताक़तवर शइ आहे ऐं ॿोलीअ में ज़ाहिर इज़हार थिए थो ऐं ॿोली आहे जंहिं इंसानी तारीख़ खे रक़म कयो आहे, जंहिं इंसानी फ़िक्र जे सॼे हिन सिलसिले खे उभार ॾिनो आहे, उनखे फ़्लो ॾिनो आहे, उनखे हिकिड़ो वहकिरो ॾिनो आहे। हाणे उन ॿोलीअ जे अंदरि जेका सिग्निफिकेशन जो जेको सुवालु आहे, जंहिंखे जदीद साख़्तियात जे अंदरि, साख़्तियाती इल्म जे अंदरि, स्ट्रक्चरलिज़म जे अंदरि सासीर ऐं दरीदा ऐं लाकान जहिड़नि वॾनि मुफ़क्किरनि जेके नवां बहस छेड़िया आहिनि, उन में माना जो वॾो सुवालु आहे त माना छा आहे। लेखक जॾहिं का शइ लिखे थो, तख़लीक़कार का शइ तख़लीक़ करे थो त उनजी माना का ॿी आहे, कारी जी माना का ॿी आहे। ऐं इहो जेको माना जो शोर आहे, नॉइज़ ऑफ मीनिंग, उनजो हिकिड़ो वॾो बहस आहे सॼी दुनिया जे अंदरि। हिन महिल जेको पोस्ट मॉडर्न फिलासफ़ी जे नाले में या माबाद जदीदियात जे नाले में जेको बहस हले थो, उहो सॼो माना जो बहस आहे, माना जी शोर जो बहस आहे। लतीफ़ जो सिर्फ़ु सामूंडी इन एतबार खां कहिड़ी माना जो मुहदार आहे, केतिरी हद ताईं, कहिड़े नुक़्ते नज़र खां, कहिड़ी नुक़्ते निगाह खां, कहिड़ी सिग्निफिकेशन खणी असांजे साम्हूं अचे थो, उनजा नफ़्सियाती, मुआशी, इक़्तिसादी, समाजी, तारीख़ी कहिड़ा पहलू ऐं पासा आहिनि। थोरो वेट कयूं। हलंदे? हा, हले पक्का पक्का न? कुझु दोस्त वरी हलंदा। लतीफ़ साईं जो ही सुर जीअं मूं सवेरे अर्ज़ु कयो, उनजी सॼी सिग्निफिकेशन उन्हनि औरतुनि, उन्हनि नारियुनि, उन्हनि ज़ाइफ़ुनि, ज़ाल ज़ात जे सॼी नफ़्सियाती कैफ़ियत ते डिपेंड थो करे, जेके पंहिंजे वरनि खां जुदा कयूं थियूं वञनि। उन्हनि खे पंहिंजा वर छॾे पोरे जे लाइ, माल मिल्कियत जे लाइ सफ़र ते काहे था पवनि ऐं पुठियां उन्हनि खे जेका जुदाई आहे, उन जुदाई तहत हू कीअं थी महसूसु कनि,
घणे भाङे सॼो सुर सामूंडी इन ई मौज़ूअ खे फोकस थो करे। नंगर ऐं नारियूं पग खणी पंध थिया, बंदर बाज़ारियूं सुञा साम्हूं ॾिनरी। उहे जेके सामूंडी सफ़र ते हलिया उन्हनि जूं नारियूं थियूं ॻाल्हाइनि लतीफ़ जी ज़ुबानी। लतीफ़ उन्हनि जी कैफ़ियत खे खणी आयो आहे। फ्राइड चयो त माण्हू ऐं मुआशरा पंहिंजी नफ़्सियात जे छांवरे में सोचींदा आहिनि, ख़्वाहिशुनि जे छांवरे में सोचींदा आहिनि। लतीफ़ साईं एॾो वॾो तख़लीक़कार हो जो हुन उन्हनि औरतुनि ऐं नारियुनि जी नफ़्सियाती कैफ़ियतूं ऐं उन्हनि जी ख़्वाहिशुनि जे छांवरे में वञी सोचियो ऐं उन्हनि जा सॼा अक्स खणी आयो, उन्हनि जूं कैफ़ियतूं खणी आयो सुर सामूंडीअ में। उहो कीअं थी फील कनि, कीअं थी महसूसु कनि। ते ई जोबन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया, रुआ रहनि न सिपरी आयल करियां कीअं मूंखे चाढ़े कीअं वियो वणजारो और दाह थी करे उहा औरत, मुंहिंजो वर मुंहिंजो मुड़ुसु मूंखे छॾे हलियो थो वञे। इहो जेको छॾे हलियो वञणु आहे जबुर आहे, फितरत जो जबुर आहे। थोरो वेझा अचो, ओॾो लाउड बि हलनि था पिया, अहिड़ा अॻियां अचो, अॻियां अचो। इहो जेको जबुर आहे इहो दरअसल इंसान जो वॾे में वॾो सुवालु आहे। ऐं उन जबर जी इहा जेका फितरत जो जबुर आहे, जेको तारीख़ जो जबुर आहे, जेको मईशत जो जबुर आहे, जेको पेट जो जबुर आहे, उन जबर जो अलमियो, उन जबर जो महराज आहे। ऐं उन अलमीअ जो महराज जबरी जमालियात आहे, जबर जी जमालियात। उन विछोड़े खे जेको लतीफ़ साईं वॾो जमालियाती रंग ॾिनो आहे, जेको वॾो आहंग करे पेश कयो आहे ऐं जेका वॾी उनखे वथ करे पेश कयो आहे, उहा ॾाढे कमाल जी शइ आहे, उहा ॾाढी गहराई वारी शइ आहे, उहा ॾाढी गौर फिक्र गौर तलब शइ आहे। ऐं उन में जेका नारनि वटि जिन जा वर उन्हनि खे छॾे कंहिं ॾूरां ॾे हलिया था वञनि, उन्हनि वटि हिकिड़ी ड्रीट कंडीशन पैदा थी थिए, जंहिंखे हाइडिगर वजूद जो पहिरियों बाब चयो, जेको जबर जी इंतिहा आहे। जबर ऐं अख़्तियार जो फ़लसफ़े जे अंदरि बि, हूअं बि फितरत जे अंदरि जेको वॾे में वॾो इंसान जो सुवालु आहे, उहो जबर ऐं अख़्तियार जो सुवालु आहे। जेसीं जबर आहे तेसीं अख़्तियार जी जिदोजहद जारी रहंदी, तरादनि जी वधत आहे, यूनिटी ऑफ अपोजिट आहे। हीअ फितरत जो जबर आहे। उन फितरत जे जबर लाइ अख़्तियार जी जेका जिदोजहद आहे, उन जे लाइ उहे माण्हू समुंड में काहे था पवनि रिज़्क़ रोटीअ जे लाइ। जिथे हिकु तरफ़ कार्ल मार्क्स जी मईशत जस्टिफाई थी थिए, उनजो मुआशी फ़लसफ़ो जस्टिफाई थो थिए त माण्हू खे मईशत केॾे वॾे जबर सां साम्हूं आणे थी ऐं उन जबर सां मुंहुं मुक़ाबिल करे थी। ॿिए तरफ़ मुआशी जेका ज़रूरत आहे, जिबलत आहे, उन खां कुझु अॻिते एडलर जी फ़िलासफ़ी जस्टिफाई थी थिए। एडलर वॾो नफ़्सियात दान हुयो, हुन चयो त माण्हूअ जी जेका सरगर्मी आहे उहा दरअसल रुगो मईशत जे लाइ न आहे, रुगो सेक्स जे लाइ न आहे, जिबलत जे लाइ न आहे, पर उहा शान शौकत बि घुरे थी, उहा मान मर्तबो बि घुरे थी, उहा फ़ोक़े ते ज़ात बि घुरे थी। जंहिंजा मिसाल मथे क्लास जा माण्हू तव्हांजे साम्हूं आहिनि। मिसाल असां वटि जेके अपर क्लास जा वॾा सियासतदान आहिनि, जेके मुल्क जा सदर ऐं वज़ीर आज़म रहनि था, उन्हनि वटि न मईशत जी बुख आहे, न का जिबलत सेक्स या ॿी कंहिं शइ जी बुख आहे, कंहिं बि शइ जी। उनजी सभु हर खोट उन्हनि जी, हर उनजी ज़रूरत पूरी आहे, का बि खोट न आहे। पर पोइ बि हुननि जी जिदोजहद, हुननि जी इहा जेका सरगर्मी आहे, आख़िर छाजे करे आहे? हिते असांजो एडलर जेको आहे जस्टिफाई पियो थिए। उहो त चए त माण्हू जंहिं बि कैपेसिटी में आहे, जंहिं बि लेवल में आहे, उहो ओतिरो ई फ़ोक़े ते ज़ात जो तालिब आहे। हाणे ही उहा लेवल आहे जंहिंखे लतीफ़ साईं एडलर खां कई साल अॻु पंहिंजी शाइरीअ में लाशौरी तौर ते, इज्तिमाही लाशौर जे अंदरि हुन वटि एॾो वॾो विज़डम हो जो हुन उन्हनि शयुनि खे टच कयो आहे। ऐं उते असांजो ड्रीट कंडीशन वारो जेको हाइडिगर जो जेको फ़लसफ़ो आहे, उनजी फ़लसफ़े जी जेका बुनियादी पहिरें स्टेज जी जेका पहिरें मरहले जी जेका ॻाल्हि आहे, उहा आहे ड्रीट कंडीशन। उहा हिन शहर में तव्हां ॾिसो, वञे विसरी शाल, वञे ई विसरी शाल मुखातिब आहे, ज़ाल पंहिंजे वर सां मुखातिब आहे, जेको संभाह थो करे वञण जा।
हिकिड़ो सफ़र करे मोटियो आहे, हाणे ॿीहर वञे थो, वञे ई विसरी शाल जोतो सौदो सिखियो, अञा ऐं काल पिण थो सफ़र संभई। ड्रीट कंडीशन आहे, ख़ौफ़ जी कंडीशन आहे, तूं अञा काल त आयो आहे, कुझु लम्हा ई त तोखे थिया आहिनि, तोसां त अञा दिलि जा हाल ई न ओरिया आहिनि, सिक ई कोन लथी आहे, वरी संभाह थो करी वञण जा। हाणे इहा ड्रीट कंडीशन आहे। हुन अञा इज़हार बि कोन कयो आहे, पर हुनजे सामान मां, हुनजे तरतीब ऐं तरकीब मां हू सम्झे थी अलामती तौर ते त हीउ वञण वारो आहे, या होॾे वंझ पिया था वटिजनि ऐं ॿेड़ा पिया था संभरनि, उन्हनि जे मथां जेके झंडा पिया था लॻनि, जेके तरफ़ ॾेखारींदा हुआ, त हू सम्झी थी वञे त हीउ संभरण जा सांभा, ऐं उन में हू पंहिंजी ड्रीट कंडीशन में अचे। यानी ड्रीट कंडीशन छा आहे? हाइडिगर जेको वॾो फ़लसफ़ी हो, वजूदी फ़लसफ़ी हो, ऐं सार्तर जी वजूदियत ऐं हाइडिगर जी वजूदियत में थोरो फ़र्क़ु आहे। हाइडिगर उन खे ऑन्टोलॉजी जे टर्म में इस्तेमालु कयो, ऑन्टोलॉजिकल फ़िलॉसफ़ी, वजूदियत जी उहा शाख जेका वजूद जी माहियत ते घणो फोकस करे, ऐं हाइडिगर उहो फ़लसफ़ी हो जंहिं खे सदाईं शिकायत रहंदी सभिनी फ़लसफ़ियुनि सां त उन्हनि कंहिं न कंहिं हिकिड़े पहलूअ खे फोकस करे, बाक़ी असुलु जेको मसइला हस्ती आहे इंसान जो, वजूद जो जेको मसइलो आहे, मसइला हस्ती, उनखे एज़ अ होल मजमूई तौर ते नज़र अंदाज़ कयो वियो आहे सभिनी फ़लसफ़ियुनि जे तरफ़ां। इहो इशारो हुन कार्ल मार्क्स जी तरफ़ बि कयो, हुन फ्राइड जे तरफ़ बि कयो, हुन सार्तर जे तरफ़ बि कयो, हुन ॿियनि खोड़नि सारनि फ़लसफ़ियुनि जे तरफ़ बि कयो, अरस्तू खां वेंदे सभिनी ताईं। हुन चयो त मसइला हस्ती अहम शइ आहे। हाणे वजूद जी उहा शाख जेका वजूद जी माहियत ते ॻाल्हाए, उनजो बुनियादु हाइडिगर रखियो हो वजूद जे पहिरें बाब ते। उनजो नालो रखियो ड्रीट कंडीशन, ख़ौफ़ जी हालत। इहो ख़ौफ़ छा आहे? इंसान, हिन फितरत जे अंदरि इंसान जी उहा कैफ़ियत आहे, काइनात जे अंदरि इंसान जी उहा कैफ़ियत आहे जेका इम्कानी जबर जे आशनाई जो इदराक रखे थी त हीउ मतां थी वञे। एरिक फ्राम बि हिन ते ॻाल्हायो। एरिक फ्राम चयो त असां मां को बि अहिड़ो कोन्हे, सेन सोसाइटी हुनजो मशहूरु किताबु आहे, हुन में हुनजो तमामु घणो तफ़सीली बहस ऐं हिकिड़ो वॾो हिकिड़ो डायलॉग आहे। हुन चयो त हर वक़्तु असां माण्हुनि सां हिकिड़ो ख़ौफ़ लागू रहे थो, उहो ख़ौफ़ पंहिंजे प्यारनि जे विछोड़नि जो ख़ौफ़ आहे। हाणे हिते मईशत, हिते सेक्स, हिते दुनिया जा ॿिया मसइला सभु टरी था वञनि। हीउ फोकस थो करे इंसान जे मसइले हस्तीअ जे उन नफ़्सियाती कैफ़ियत ऐं हिजान मुतालिक़ जिन खे हिकिड़े वॾे फाज़िल नफ़्सियातदान ऐं फ़लसफ़ी ऐं वॾे नक़ाद जी ज़रूरत आहे। हीउ उहे बहस आहिनि। उते हू सोचे थो त हर माण्हू खे इहो ख़ौफ़ हूंदो आहे त मुंहिंजे अॻियां मुंहिंजी अमड़, मुंहिंजो बाबो अलाए कहिड़े ॾींहुं मूंखे छॾे हलिया वेंदा, उहा घड़ी कहिड़ी हूंदी? मुंहिंजा भाउर, मुंहिंजी भेनर, मुंहिंजी घरवारी, मुंहिंजो प्यारो दोस्त, मुंहिंजो महबूब रिश्तेदार को घर भाती, छाकाणि त फितरत में मौत त लाज़मी मरहलो आहे न, जेका शइ ठही आहे सा डरंदी, केतिरो रहंदी, इहो ख़ौफ़ हूंदो आहे। असां सभिनी जे इम्काननि में, ज़हननि में इम्कान हूंदो आहे। ॾिसंदा आहियूं त असांजी अंबर घर में कुराड़ी वेठी आहे, हाणे इहा कॾहिं असांखे छॾे वेंदी बाबा वांगुरु, बाबा बि छॾे वियो, उहा घड़ी कहिड़ी हूंदी, कीअं थींदो, असां उन ते बेअख्तियार आहियूं। इहो जबर आहे फितरत जो, तमामु वॾो जबर आहे। इहा जबर जी जेका कैफ़ियत आहे, जेका इंसान खे मजबूर ऐं मोहताज बणाए थी छॾे, उन में इंसान रुॻो एतिरो ई करे सघे थो त उनजो इदराक हासिलु करे, उन मुतालिक़ मुख़्तलिफ़ पहलुअनि खां रुॻो गौर ऐं फ़िक्र करे सघे थो। उन सॼी कैफ़ियत खे हाइडिगर ड्रीट कंडीशन जो नालो ॾिनो, जेको वजूद जे पहिरियों बाब हुनखे हू चवे थो। लतीफ़ जो हीउ जेको फ़िक्र आहे त अञा ऐं काल पिण थो सफ़र संभे, वञे ई विसरी शाल तो जो सौदो सिखियो, ही उहा कंडीशन आहे। उहा जेका महबूब औरत आहे, महबूब ज़ाल आहे, पंहिंजे वर सां हुन जी जेका मुहबत आहे, हू उनजे ख़ौफ़, इम्कानी ख़ौफ़ में बि वकोड़जी थी वञे ऐं उनखां हू बर्दाश्त नथो थिए। ही उनजो वजूद जो पहिरियों बाब आहे। ऐं इहो ई बुनियादी तौर ते उहा हिकिड़ी तशवीश आहे जेका नफ़ीअ खे असबात में बि जनम ॾिए थी, उन में कन्वर्ट करे थी, तब्दील करे थी। या आदम वजूद मां वजूद जो जेको कॉन्सेप्ट अचे थो, पोइ उन जे लाइ जेके शऊरी ऐं इदराकी जेके तदाबीर थियनि थियूं इंसान जूं, हू उन्हनि जे लाइ सरगर्म थिए थो, फितरत जे जबर सां वेहण जी कोशिशि करे थो, जेतिरो विढ़ी सघे थो, जंहिं बि नहज ते विढ़ी सघे थो।
मिसाल जे तौर ते हाणे डॉक्टर कर्सस जापान जे अंदरि हिकिड़ी कंप्यूटर चिप ईजाद कई आहे जेका अखि जे तंती सिरिश्ते में लॻाई वेंदी ऐं पींघे खां क़बर ताईं इंसान जा सभई जेके लम्हा आहिनि उन जूं सभई जेके कारगुज़ारियूं आहिनि उहे सॼियूं हुन में महफ़ूज़ थी वेंदियूं। हुन मौत खे शिकस्त ॾियण जे लाइ हुन हिकिड़ो वॾो इनकलाबी क़दम खयों आहे। हू त चवे त डोली रिढ वारो जेको तजुर्बो आहे उन तजुर्बे मूजिबि कंहिं बि इंसान जो तव्हां सैंपल वठी करे ओड़ो ई मॉडल ठाहे करे उन मॉडल जे अंदरि उन जे अखि जे तंती सिरिश्ते में मिसाल ॿारु नओं पैदा थिए थो ओड़ो ई ॿियो ॿारु तव्हां उन डोली रिढ जे तजुर्बे वांगुरु ठाहे उन जे अखि जे तंती सिरिश्ते में तव्हां उहा चिप लॻाए छॾियो। उहो माण्हू 50-60 साल जेका बि ज़िंदगी गुज़ारे जेन्युइन एक्चुअल जेको आहे उहा जेकॾहिं उहा ज़िंदगी गुज़ारे वञे पोइ डेथ थी वञे उहा अखि जे तंती सिरिश्ते मां हुनजी कंप्यूटर चिप कढी वरी तव्हां हुनजी जेका जीन मां वरितल जेको ॿियो मॉडल आहे जेको ॿियो साजिद सुमरो आहे जेको ॿियो राही आहे उस्ताद राही आहे उन में लॻायो त हू पंहिंजी लाइफ खे कंटिन्यू कंदो। हुनखे ख़बर हूंदी त साईं जेको आहे मुंहिंजो फलाणो दोस्त आहे फलाणा मुंहिंजा घर भाती हुया फलाणे दौर में मां फलाणो कमु कयो मां फलाणी स्ट्रगल कई हीअ मुंहिंजी शिनाख़्त आहे वरी हुनजी ज़िंदगी कंटिन्यू थी सघे थी 60 सालनि खां अॻिते वरी उहो 200-300 साल ॿिया बि जी सघे थो। पर उन ते हिकिड़ी पाबंदी सोशोलॉजिकल पहलुअनि खां इन करे आहे त उन सां समाज में अनारकी थींदी छाकाणि त हुन में समाजी शऊर जी खोट हूंदी। इन ते मुंहिंजे ख़्याल में कुझु फिल्मूं बि अची वयूं आहिनि बॉलीवुड ऐं हॉलीवुड जूं इन्हनि तजुर्बनि ते त इंसान जी जबर सां जेका वेड़ आहे ही उन जे तरफ़ लतीफ़ साईं जी हिकिड़ी नंढड़ी हिकिड़ी जेको इशारो आहे उहो रुमानवी पहलूअ में रुमानवियत जे अंदरि हिकिड़ी औरत खां महबूब ज़ाल खां हुनजे वर जे लाइ जेका जबर जी जेका उहा हालत ऐं कैफ़ियत आहे ड्रीट कंडीशन आहे उनखे हू बयानु करे ॼण त इहा ॻाल्हि वाज़े थो करे त इंसानु पंहिंजे इम्काननि खे एक्सप्लोर करे थो वठे ऐं उनजे लाइ हू तदारुक थी वठे ऐं सॼो जेको